अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां तव्हांजो पंहिंजो वफ़ा एहसान रुदनानी ऐं तव्हांखे ॿुधाइणु आयो आहियां अॼु हिकु नए ड्रामे जी अपडेट ऐं हिकु ज़बरदस्त ड्रामो आहे, मज़ाया ड्रामो आहे। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां मां तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे वफ़ा एहसान ऑफिशियल यूट्यूब चैनल ते न आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿायो। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे फेसबुक पेज वफ़ा एहसान पोइट्री ते न आयो तो मुझे पेज के फॉलो करो और वीडियो के लाइक कयो। सो दोस्तों कयूं था वीडियो की शुरू। मेहरबानी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असी मत खसी हिकु ज़बरदस्त मज़ाया ड्रामो आहे जंहिंजी शूटिंग सांगड़ शहर में हली रही आहे, जंहिंजो डायरेक्टर आहे आशिक़ अली कहरी ऐं अली मोहम्मद ख़ासकेली साहब। ऐं उन में तमामु ई नाले वारनि अदाकारनि कमु कयो आहे, जंहिंमें सरफराज़ पंवर, हबीब पंवर, रिमशान शहज़ादी, सोनू के, आमिद लाशारी साहब, मेराज निज़ामानी, अली मोहम्मद ख़ासकेली, कुर्बान खान, एंजल गज़ल, एस भट्टी, मीर सूबदार ऐं ॿियनि केतिरनि नाले वारनि अदाकारनि पिणु कमु कयो आहे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन ड्रामे जो राइटर आहे असांजो पहिरीं प्यारो सादिक चांडियो। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो ड्रामो KTN चैनल ते हली रहियो आहे, 40 खां 50 क़िस्तूं हली बि चुकियूं आहिनि। सो दोस्तों ॾिसणु विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KTN चैनल ते। कयूं था मोकिलाणी, वरी मिलूं था हिकु नए वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।